मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। भाई करबला के अंदर जेके शुहदा जी तादाद आहे उन जी मां बयानु करणु चाहियां थो त हज़रत अली साईं जा 6 पुट जेको करबला के अंदर शहीद थिया आहिनि। हज़रत अली साईं जा इमाम हुसैन बिन अली 1 नंबर ते, मोहम्मद बिन अली 2 नंबर ते, उस्मान बिन अली 3 नंबर ते, अब्दुल्ला बिन अली 4 नंबर ते, जाफ़र बिन अली 5 नंबर ते, अब्बास बिन अली 6 नंबर ते। हे 6 ही हज़रत अली साईं जा पुट करबला के अंदर वाक़िया करबला के अंदर जो शहीद थिया आहिनि। अहिड़ी तरह इमाम हुसैन के चाचे जा पुट अब्दुल्ला बिन अकील 1, अब्दुर्रहमान बिन अकील, जाफ़र बिन अकील, हे 3 इमाम हुसैन के चाचे जा पुट वाक़िया करबला के अंदर शहीद थिया आहिनि। ऐं अहिड़ी तरह भाउ जा पुट इमाम हसन जा पुट अबू बकर बिन हसन हे वाक़िया करबला के अंदर शहीद, उमर बिन हसन वाक़िया करबला के अंदर शहीद, अब्दुल्ला बिन हसन वाक़िया करबला के अंदर शहीद, कासिम बिन हसन वाक़िया करबला के अंदर शहीद। ऐं अहिड़ी तरह इमाम हुसैन जा 5 पुट 2 वाक़िया करबला के अंदर शहीद, जंहिंखे अली अल अकबर चयो वेंदो आहे, 2 नंबर ते अब्दुल्ला चयो वेंदो आहे। हे इमाम हुसैन जा 5 पुट। ऐं 3 नंबर ते इमाम हुसैन जा 2 भाणेजा बि जेको आहे वाक़िया करबला के अंदर शहीद थिया आहिनि। हिकिड़ो नालो आहे मोहम्मद बिन अब्दुल्ला, ॿिए जो आउन बिन अब्दुल्ला। ऐं अहिड़ी तरह इमाम हुसैन जे सोटनि जा पुट सोट जा पुट अब्दुल्ला बिन मुस्लिम, मोहम्मद बिन साद, हे इमाम हुसैन जे सोट जा पुट आहिनि। ऐं अहिड़ी तरह 2 इमाम हुसैन जा ग़ुलाम हुया, हिकिड़ो मौला अली जो ग़ुलाम हुयो ऐं ॿियो इमाम हुसैन जो पंहिंजो ग़ुलाम हुयो। हिकिड़े जो नालो फ़िरोज़ो हुयो, ॿिए जो साद हुयो। हे साईं 21 तादाद थी। हे 21 तादाद करबला जे अंदर शहादत ॾेई करे तव्हां पाकिस्तानियुनि खे सिंधियुनि खे पैगाम ॾियणु चाहिनि पिया त साईं नाई ॾेई मरम ते सिर्फ़ु नमाज़ न पढ़िजो। छा पिया चवनि? नाई ॾेई मरम ते 10 ॾींहं सिर्फ़ु नमाज़ न पढ़िजो, 10 ॾींहं फ़िक्र न रखिजो, बल्कि पूरी ज़िंदगी असांजो किरदारु अपनाइजो। हे पूरी ज़िंदगी हे मैसेज ॾेई आहिनि। हे इहो न आहे त को बसि मरम ते तव्हां बयानु कयो, पूरी ज़िंदगी आले रसूल जे तरीक़े ते गुज़ारियो। हे इन करे मैसेज ॾेई विया आहिनि।